अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ ख़वातीन हज़रात, सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर। माना त महिरबानो हीउ जेको सफ़र आहे जंहिंमें असीं सेल्यूलाइट ते स्क्रीन ते निगाह विझूं था ऐं पंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमाननि सां अवां जी मुलाक़ात करायूं था ऐं हिकिड़ो तवील यादुनि जो ख़ज़ानो आहे जेको असां साण अवां जे साम्हूं पेश थिए थो, त यकीनन इहा सभु उहा दिलपज़ीर कोशिशि आहे जेके असांजा ई मुअज़्ज़ज़ महिमान करे विया। उहे सभु जेके स्क्रीन ते पंहिंजो नालो ॼमाए विया, वक़्तु त तेज़ीअ जीअं अॻियां हलंदो रहे थो ऐं वारीअ जीअं मुठ मां विकिरंदो रहे थो, पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कुझु ज़रा कुझु शयूं कुझु हस्तियूं पंहिंजो पाण खे मञाए पोयां छॾे वेंदियूं आहिनि। हीअ सभु नाला, हीअ सभु ख़िदमतूं जिन जे लाइ तव्हांजी मोहबत असांखे पले पवे थी ऐं असां वटि बेहदि शाकिर आहियूं, छाकाणि त तव्हांजी मोहबतुनि जे करे हीउ सिलसिलो अॻियां वधे पियो थो। असीं बि कोशिशि कयूं पिया था त जेके बि अमुल माणिक असांखे हथु अची सघनि उहे असीं अवां जी ख़िदमतुनि ताईं पहुचायूं। उन्हनि जी जोति जेका अञा ताईं बि जरके पई थी, छाकाणि त हीअ जेके लीजेंड्स आहिनि इन्हनि जी ख़ुशबू, इन्हनि जी रोशनी कॾहिं बि झीणी न आहे थियणी, त जेका हुन जी रोशनी आहे, जेको अक्स आहे, उनखे अवां ताईं पहुचाईंदासीं ऐं ज़रूरु पहुचाईंदासीं। अॼु हिन सिलसिले में असां वटि अवां जे लाइ फिल्म मौजूदु आहे लॼ रख, ऐं अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त उन फिल्म बाबति गुफ़्तगू करण लाइ, उनजे पहिरें हिसे में असां सां ॻाल्हाइण लाइ 4 अहम महिमान असां वटि मौजूदु आहिनि। ईअं हूंदो आहे ख़वातीन हज़रात, चयो वेंदो आहे त नालो पाण तारुफ़ हूंदो आहे, पाण ख़ुशबू हूंदो आहे। असां वटि हिते स्टूडियोज़ में ख़ैर सां मौजूदु आहिनि सलीम शहज़ाद साहब। साईं अस्सलाम वालेकुम, मिज़ाज बख़ैर, सिहत बख़ैर? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। बहुत खुशी हुई आपसे इनायतूं, शो में। महिरबानियूं। GM चांद साहब असां वटि मौजूदु आहिनि। साईं भलीकार, मिज़ाज बख़ैर, तव्हां आहियो असां वटि कही, वॾी इनायत तव्हांजी। ऐं ख़ैरनि सां असांजा टियां महिमान आहिनि महमूद अली ख़ान साहब। साईं भलीकार, तव्हां असां सां हूंदा आहियो ऐं सिंधी फिल्मुनि जे हवाले सां अहम गुफ़्तगू असांजे पले पवंदी आहे, वॾी इनायत तव्हांजी। ऐं असांजा चौथा महिमान आहिनि साईं ताज अली राना साहब। ताज राना साहब हिननि जो मशहूरु मक़बूल नालो आहे ऐं फिल्मुनि जे हवाले सां ख़ासि तौर ते जॾहिं स्क्रीन ते तव्हांजो नालो पढ़ंदासीं त रूह खे अजीब ख़ुशी थींदी। वॾी इनायत तव्हां असां वटि कई आहे। पंहिंजे मुअज़्ज़ज़ महिमाननि जी शुक्र अदायगी खां पोइ, छाकाणि त हीउ जेको सेट आहे सो असांजे महिमाननि सां ई एॾी सूंहं माणे थो, चाहींदासीं त थोरो स्क्रीन ॾांहुं हलूं ऐं उते हिकिड़ो यादगार गीत आहे हिन फिल्म जो, उन खां अॼोके हिन साथ जी इब्तिदा कयूं। हूअं असां शुरूआति में स्क्रोल पेश कंदा आहियूं, अॼु रिवायतनि थोरो हटी वञूं था, स्क्रोल पोइ पेश कंदासीं ऐं तव्हांजी ख़िदमत में इहो बसि कंदासीं त अॼोको जेको असांजो प्रोग्राम आहे हिकु ख़ासि निशस्त आहे ऐं असां डेडिकेट कयो आहे सलीम शहज़ाद साहब जिन खे। ख़वातीन हज़रात, उहो गानो उन सां इब्तिदा कयूं था। ए कहिड़ी लाथी ते नालो बस नालो 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 छा आहे? तोखे ख़बर न आहे? जमाल। कहिड़ो ख़राब नालो आहे। जमलो मुहिंजो नालो आहे, जमलो मुहिंजो नालो आहे, जमालो जमालो है, जमलो मुहिंजो नालो आहे, जमलो मुहिंजो नालो आहे। सदक सदक दुनिया हिन नाले तां आहे, ओ सदक सदक दुनिया हिन नाले तां आहे। हुस्न वारो मूंखे दिलि सां थो चाहे, हो हुस्न वारो मूंखे दिलि सां थो चाहे। छॾ तूं नाज़ो आदा, हे जमलो मुंहिंजो नालो आहे, जमलो मुंहिंजो नालो आहे। अखना मूसा नज़ारा मिलायन, ओ अखना मूसा नज़ारा मिलायन, चंद्र तारा मुझे कदमन में आए, ओ चंद्र तारा मुझे कदमन में आए। तो ते आया विदा, जमलो
नखरन के सोहणन जा साईं ओ छड़ नखरन के सोहणन जा साईं कावड़ कूड़ी असा दिल को जलाई ओ कावड़ कूड़ी असा दिल को जलाई छोरा ही तू जुदा हे जमलो मोहे जो नालो आहे जमलो मोहे जो नालो आहे ओ जमालो वाह जमालो ओ जमालो वाह जमालो जमलो मोहे जो नालो आहे 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 छा त कमाल कंपोज़िशन ज़फ़र अली साहब जी छा त सदाबहार आवाज़ ख़वातीन हज़रात ईअं थींदो आहे त अहिड़ा आवाज़ सदाईं जे लाइ असां वटि महफ़ूज़ थी वेंदा आहिनि ऐं जीअं लॼ रख जो पंहिंजो हिकिड़ो मर्तबो सिंधी सिनेमाउनि में ऐं यकीननि हिन मौसीक़े जो बि पंहिंजो हिकिड़ो दर्जो आहे ऐं अञा बि इन ते असां पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि सां वधीक गुफ़्तगू कंदासीं। शुरूआत में फिल्म जो स्क्रो लवां जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था। फिल्म जो नालो लॼ रख ऐं पेशकार इदारो पापा फिल्म्स ऐं एवर स्टडी पिक्चर्स। रिलीज़ थियण जी तारीख़ 15 दिसंबर 1974। पेशकार NU पापा, फिल्म साज़ जलील कुरैशी, हिदायतकार MB चौधरी, चीफ असिस्टेंट डायरेक्टर M रमज़ान, मुआविन हिदायतकार फज़ल रुमानी, बिशारत मजीद, लेखक SM ब्रोही, अखाणी ऐं मकालमा MB मेमण, अक्कासी मुंशी दिल मोहम्मद, असिस्टेंट शाहिद सरवर ऐं बाबू, रोशनी इदरीस ऐं मुमताज़, सदाबंदी GM चांद, असिस्टेंट मोमिन ऐं मुमताज़, री रिकॉर्डिंग सदाबंदी मशकूर कादरी, साउंड सिस्टम फिलिप्स साउंड सिस्टम ते तैयार कई वई, नेमुल बदल आवाज़ सीमा ऐं किरण, मेकअप ज़हीर अहमद, तदवीन M इकबाल, असिस्टेंट M रमज़ान ऐं आगा हाशिम, लिबास मरकज़ मोची गली कराची, डांस डायरेक्टर बेनेट जॉन, फाइट कंपोज़र प्रिंस याकूब मुग़ल, अमल कीमियाई A हमीद, असिस्टेंट तकी यूसुफ ऐं नवाब, आर्ट डायरेक्टर M इब्राहिम, पेंटर ज़मान ख़ान, असिस्टेंट वक़ार ऐं इश्तियाक, शायर शाह साईं, मूसा कलीम ऐं अहमद ज़हीर, मौसीक़ार ज़फ़र कुरैशी, गुलकार निगत सीमा, ताज मुल्तानी, सलीम शहज़ाद, इकबाल हसन, मुज़फ़्फ़र निशी, शेर मोहम्मद ऐं अब्दुल ख़ालिक, अदाकार नादरा, नूर नवाज़, आफंदी, किरण, शीरीन, ताज नियाज़ी, आशी, शकील लासी, एस मुग़ल, महमूद, सिकंदर, सुपरमैन चयो वेंदो हुनखे, फराह जबीन, हेलन, शराफ़त शरीर, निज़ाम, माशूक अली, प्रिंस मुग़ल, याकूब परवानो, जमाली, नासिर बॉडी बिल्डर, मलंग चार्ली, बानो ऐं शहमीर। मुआविन अदाकारा हुई शहज़ादी ऐं उन सां गॾु मुआविन अदाकार हुयो राशिद। स्टूडियो हुयो मॉडर्न स्टूडियो कराची। सलीम साहब जी यादुनि जो सफ़र पोइ ते हलियो वियो। जी बिल्कुल। मैं ये समझता हूँ कि इस किस्म की जो कोशिशें माजी में हुई हैं वो हालांकि टेक्निक इतनी आगे बढ़ गई है लेकिन फिर भी वो मेयार ना बना सके ये लोग। ये मेरी अपनी थिंकिंग है। उस ज़माने में बड़ी मेहनत और लगन से सब काम करते थे। खुसूसन ज़फ़र अली साहब ने जो इसमें गाने बनाए हैं, और ज़फ़र अली साहब के बारे में बहुत कम लोगों को मालूम है। मैं ये PTV के तवस्सुल से कह रहा हूँ कि वो एक बहुत बड़े घराने से उनका ताल्लुक़ था। उस्ताद कुदरतुल्लाह खां उनके वालिद थे जी। क्लासिकल में जिनका जवाब नहीं था। और ज़फ़र साहब में खूबी थी कि क्लासिकल तो ठीक है उनको मीरास में मिला, लेकिन लाइट म्यूज़िक में भी वो कमाल की धुनें बनाते थे। अच्छा, आपको ये गाना कैसे मिला? मतलब उन्होंने आपको कैसे चूज़ किया? जी, ज़फ़र साहब और हम रेडियो पाकिस्तान में एक साथ ही थे और मैं समझता हूँ हमने तकरीबन 18-20 साल रेडियो के लिए, मैंने तो तकरीबन 2000 से ज़ायद गीत रेडियो पाकिस्तान के लिए हर ज़बान में। तो ज़फ़र साहब कुछ बहुत ही तारीफ़ करते थे मेरी, और वो यानी हत्ता कि उन्होंने मेरा नाम मोहम्मद रफ़ी रखा हुआ था। आज वो इस दुनिया में नहीं है, लेकिन ये इस लक़ब से वो बड़ा चीख के कहते थे मोहम्मद रफ़ी आ गया। चांद साहब, जी जी जी।
कैसा तजुर्बा था इसका, मतलब ही कीअं लॻो तव्हांखे जेको लजरख में तव्हां जेको शूट आउट हुयो, तव्हांजी शूटिंग हुई, जेको जेको सिलसिलो हुयो, यादि अचे थो कुझु? हाँ साईं, आप इसमें वो स्क्रॉल के नाम जो आप टाइटल के नाम जो जिन जिन लोगों ने इसमें हिस्सा लिया था जी हाँ, उनके नाम आप ले रहे थे और मेरे जहन में उनकी सबकी सूरतें, उनकी शक्लें, उनके चेहरे आ रहे थे। अल्लाह। और एक एक आदमी को मैं जानता हूँ, चाहे किसी शोबे का भी हो, लेकिन वो इस वक्त मेरे जहन में चल रहे थे। तो वो बड़ा अच्छा मोहब्बतों वाला दौर था, सब आपस में मिलजुल के रहते थे। तो मैं ईस्टर्न स्टूडियो से मॉडर्न में शिफ्ट हुआ था, जी वहाँ से यहाँ पे ज्वाइन किया। तो पापा भाई जो हैं वो और जलील भाई, जी ये बड़े अच्छे मोहब्बत वाले लोग थे। और चूँकि मैं बहुत ही कम उम्र था उस वक्त, तो सब मुझे छोटा भाई की तरह मेरे से ट्रीट करते थे। जी तो मेरी आदतों की वजह से फिर जलील भाई ने जो है मेरा रिकमेंड किया कि डायलॉग रिकॉर्डिंग जो है चांद से करवाते हैं। ठीक। तो मुझे मौका मिला। सबसे पहली मतलब इस तरह से वो फिल्में तो मैंने की थी, जो को 2-3 थी, लेकिन ये जो है ये बड़ी मोहब्बत से मुझे उन्होंने दी थी और मुझे चांस दिया और मैंने बड़ी मेहनत से उसमें काम किया। महमूद साहब, अदा ज़फ़र जी यादि अचे थी, त मूंखे यादि अचे थो पाण खे ॿुधायूं त बाबा साईं सख़्तु नाराज़ थींदा हुया जी हा, ऐं हुननि चयो त पढ़ाई पूरी करणी आहे, तोखे हिन करे कुझु बि तूं कोन कंदे, तूं पहिरीं ग्रेजुएट कर, ग्रेजुएशन पूरी कर। ग्रेजुएशन त उन्हनि चयो त पोइ फिल्म त मूंखे ठाहिणी, हा, ऐं पोइ नालो रेकॉर्ड्स ते आयो ज़फ़र कुरैशी। कुरैशी। साईं इहो वाक़ियो इहो थियो कि बाबा साईं जो प्रोग्राम इहो हूंदो हो कि ई गायक थे रुगो म्यूज़िक डायरेक्टरी में, हुनखे म्यूज़िक डायरेक्टरी खे अहिड़ी हुनखे उहा कोन सम्झंदा हुआ म्यूज़िक डायरेक्टरी खे, चई गायक थे ऐं गाए इहो। त पोइ असां लिकी छुपी करे हिन फिल्म में पंहिंजो नालो ॾिनो ज़फ़र कुरैशी। जिते फिल्म लॻी रिलीज़ थी, माण्हू आया मुबारकबाद ॾियनि, बाबा वेठो चई बाबा छाजी मुबारकबाद पिया ॾियो हिनखे? चई ख़ान साहब आवाज़ पुटु पहिरीं फिल्म कई आहे एज़ ए म्यूज़िक डायरेक्टर। अड़े चई मूं तोखे मना कयो साईं, ॾाढी ॾाढी नाराज़गी थी बाबा सां। पोइ वरी हुननि माण्हुनि सभिनि चई साईं इहो बि कमु आहे म्यूज़िक जो ई, हाणे आवा इजाज़त ॾियो अॼु खां। पोइ बाबा उन वक़्त खां इजाज़त ॾेई छॾी। पहिरीं पिक्चर हुई इहा लजरख, जेका रिलीज़ बाद में थी, पर पहिरीं पिक्चर एज़ ए म्यूज़िक डायरेक्टर अदा हिन फिल्म में एज़ ए म्यूज़िक डायरेक्टर। पोइ बाबा जॾहिं इजाज़त ॾिनी त पोइ तव्हांजूं यादूं आहिनि हिन फिल्म सां कुझु? साईं आउं जॾहिं ॾाढो नंढो हुउसि, हुन ज़माने में असांखे वरी शौक़ु हो स्टूडियो में वञण जो। जी। त हुन ज़माने में वञणु कोन ॾींदा हुआ स्टूडियो में, ॿाहिरि चौकीदार, सही, वॾा वॾा एक्टर हूंदा हुआ, वहीद मुराद ऐं नदीम ऐं। पोइ असां जॾहिं आउं गिड़ियो आहियां हुन में स्टूडियो जे गेट खां, मूंखे एॾी ख़ुशी थी जीअं आउं ख़बर न किथे अची वियो आहियां। वाह वाह। इहो अहिड़ो मतिलबु एज़ ए डायरेक्टर, एज़ ए म्यूज़िक डायरेक्टर, एज़ ए सिंगर, एज़ ए फिल्म साज़, उहे सभु हुते वेठा हूंदा हुआ, डिस्कशन कंदा हुआ पाण में फिल्मनि जी, ऐं ॾाढो सुठो माहौल हो उहो। ताहिद साहब, तव्हां सां शेयर कंदासीं माज़ी जूं यादूं जेके सिंधी फिल्मुनि सां तव्हांजो वाबस्ता आहिनि। मां पहिरियों तव्हां हिन फिल्म जे लाइ तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदो जी कि एस.एम. बरोही साहब सां मेरी मुलाकात हुई थी वहाँ से। हाँ जी हाँ। एस.एम. बरोही अच्छे डायरेक्टर थे और उन्होंने इस फिल्म को बड़ी मेहनत से बनाया, और उसमें सबसे बड़ा किरदार तो होता है फिल्म साज का। जी। जलील कुरैशी साहब वो भी मेरे वाकिफ़ थे जी। पापा जो कि इसके पेशकार थे जी, उनसे भी मेरी मुलाकात थी। उनके पूरी फैमिली से, हाँ भाई थे दोनों ये। तो उन लोगों की ज़ाहिर है जो प्रोड्यूसर होता है वो जब तक ना हो तो उस वक्त तक फिल्म जो है वो कोई भी बन नहीं सकती। तो उन लोगों ने जो इन्वेस्टमेंट की वो अच्छी इन्वेस्टमेंट की, और फिर जब वो इन्वेस्टमेंट लेकर आए तो जो एस.एम. बरोही साहब ने कहानी लिखवाई और उस पर उन्होंने फ़िल्म को इसको मुकम्मल किया। जी। अच्छा, उसके बाद फ़िल्म की कामयाबी जो होती है, अच्छी फ़िल्म थी अपने वक्त की, और फिल्म की कामयाबी में एक जो सेहरा जाता है वो मौसीक़ार को जाता है, क्योंकि बहुत सी फिल्में ऐसी हैं कि जिसमें कि फ़िल्म की मौसीकी जो है वो
बहुत मतलब है कि अच्छी पसंद की गई लोगों में जी। तो इस फिल्म की मौसीकी की भी यही बात है। जैसे कि हमारे सलीम शहजाद साहब का गाना है वो बहुत ही खूबसूरत है, जमालो मुझे नालो। जमालो मुझे नालो जी। और बहुत ही खूबसूरत गाना किया उन्होंने और वो बहुत ही अच्छे मौसीकार थे वो। ख़ातिन हज़रात यादुनि जो हिकिड़ो सैलाब आहे, यकीनन अहिड़ियूं अहम शख़्सियतूं असां वटि हिते सेट ते मौजूदु आहिनि, स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि। गुफ़्तगू खे कटण बि ॾाढो अजीब लॻे थो, पर बहरहाल ॿिया सिलसिला बि असां वटि मौजूदु आहिनि। असां वटि अव्हां जे लाइ हाणे आहे फिल्म जी चूंड, यानी उन जा शॉट्स आहिनि जेके असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था। साईं, हिन साल फ़सुलु सुठो न थियो आहे। मां फ़सुलु वग़ैरह ॿुधणु नथो चाहियां, मूंखे पैसा घुरिजनि, पैसा। रखा जमाली खमो किथे आयो? हज़ूर साईं, ॿुधो, अॼु शमी ॻोठ पे अचे, तूं वञी जमाल खे चओ त गाॾी काहे स्टेशन तां शमीअ खे वठी अचे। साईं, अव्हां जे लाइ ख़ुशख़बरी आई अथमि। ख़ुशख़बरी? जल्दी ॿुधाए। साईं, हू छा लॻाई अथई? जल्दी फाट, जल्दी। साईं, अव्हां जी नूरी ऐं शमी बि अची रहियूं आहिनि। अॼु मन जी मुरादूं पूरियूं थियूं, मां हुननि खे ज़रूरु वठंदुसि। केरु आहे जो ग़रीबनि ते ज़ुल्म थो करे? ही वॾेरे साईं जो दादलो मैनेजर आहे। वॾो ई बदतमीज़ आहे, छॾियो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे। गुल खे गुलनि जे चूंडण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ख़्याल सां चूंड, छो जो गुलनि सां गॾु कंडा बि थींदा आहिनि। गुल चूंडण वारा कंडनि जी परवाह न कंदा आहिनि। न न, मुंहिंजो मतिलबु आहे त मां तव्हांजो ख़ादिम आहियां। अच्छा, तूं हिते आहीं? वॾेरो साईं ज़मीन ते तुंहिंजो इंतज़ार पियो करे। तमीज़ सां ॻाल्हाए गाॾी वारा। हिन में बदतमीज़ी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां चवां थो चुप कर, जॾहिं बि कंदो त बैठे जी ॻाल्हि कंदो। बाबा, तव्हांजी अखियुनि में ॻोढ़ा, मां ही छा थी रहियो आहियां? अशरफ, अशरफ, हाँ हिते तुंहिंजी मौत। मौत? जमालू, तोखे ख़बर हुअणु घुरिजे त कंहिं बि चट्टान सां टकराइण ख़ुदि लाइ नुक़सानकार आहे। इरादनि जी पुख़्तगी चट्टान खे ख़ाक करे सघे थी। जान भाई, अभी जब हम इन सब चीज़ों को देख रहे हैं तो जैसे आपने कहा कि टेक्निकली इक्विपमेंट्स इतने अच्छे इस ज़माने में इतने हाई फाई नहीं हुआ करते थे, तो क्या क्या मुश्किलातें पेश आती थी जब इस फिल्म को जैसे आपने शूट किया? जैसे ये तो प्लेबैक था, प्लेबैक ऑप्टिकल प्लेबैक सिस्टम होता था। उसमें ये चीज़ें कि जो जैसे टेप है, मैग्नेटिक टेप जो आज पहले होते हैं, अब तो डिजिटल पे आ गए हैं जी। उस ज़माने में जो फिल्म में जो सॉन्ग पिक्चराइज करने जब हम जाते थे तो हमारे पास एक प्लेबैक मशीन होती थी, वो ऑप्टिकल सिस्टम पे ऑपरेट होती थी। उसका प्रिंट जो होता था वो टेप पे नहीं होता था, वो एक पॉजिटिव होता था, जैसे फिल्म का पॉजिटिव है जी, वैसे उस ब्लैंक वो बिल्कुल ट्रांसपेरेंट वो ट्रैक होता था। चांद साहब जेका ॻाल्हि कनि पिया था त दुनिया चेंज पई थी थिए, पर ईअं आहे त उहो आवाज़ अञा चेंज कोन थियो आहे। त जेकॾहिं जमालो असां फ़िल वक़्तु सलीम शहज़ाद साईं खां हिकिड़ो बोल ॿुधी वठूं जमालो जो। जमलो मुहिंजो नालो आहे, जमलो मुहिंजो नालो आहे, जमालो वाह जमालो, जमलो मुहिंजो नालो आहे। हो सदक सदक दुनिया हिन नाले तां आई, हो सदक सदक दुनिया हिन नाले तो आई। हुस्न वारो मूंखे दिलि सां थो चाही, हो हुस्न वारो दिलि सां थो चाही। वाह महमूद साईं, सवेल तव्हां हिते सेट ते वेठा हुयो त तव्हां कुझु झुंगारियो पए, मुंहिंजो लालण आयो पे ही, उन ते वञूं पिया त क्लोज़िंग ते असां, पर चाहींदासीं त पहिरीं तव्हांजी आवाज़ जी ख़ुशबू हुजे। ओ मुंहिंजो लालण आयो पे, वे विया सूर सबे, मुंहिंजो लालण आयो पे, वे विया सूर सबे, मुंहिंजो लालण आयो पे। सुभान अल्लाह।
मन त महिरबानो आवाज़नि जी ख़ुशबू जी ॻाल्हि कईसीं ऐं उहो अक्स लड़ी अचे थो, उहे वेलूं यादि अचनि थियूं, उहे घड़ियूं जेके सिरकी वियूं ऐं हाणे बसि उन्हनि जी यादि असां वटि महफ़ूज़ आहे। ऐं जीअं महमूद साहिब खे अर्ज़ु कयोसीं, उन्हनि जेको झुंगारियो त उहो ई आइटम असीं वीडियो जे रूप में उन्हनि जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था। ॾिसूं था आइटम, इजाज़त ॾींदा, फ़ी अमान अल्लाह, अल्लाह भाई।